अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तो सभी दोस्त खुश ऐं आबाद हूंदा। हिकु दफ़ो ॿीहर सिंधी संगत कतर ग्रुप जी तरफ़ खां इफ़्तारी पार्टी जो एहतमाम कयो वियो आहे, जिते तमामु दोस्त शरीक थिया आहिनि ऐं इफ़्तारी कनि पिया। इहे असांजा दोस्त आहिनि ग्रुप में ख़िदमतकार, जेके तमामु आयल महिमाननि जी ख़िदमत कनि पिया।